अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। एक नई वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। दोस्तों, अमूमन ॾिठो वियो आहे जॾहिं असां इंटरनेट हलाईंदा आहियूं या कंहिं जॻह ते मसरूफ़ हूंदा आहियूं या किथे बि असां हूंदा आहियूं, कंहिं जॻह ते वेठल हूंदा आहियूं, असांखे कंहिंजी कॉल ईंदी आहे, असां चाहींदा आहियूं त उहा कॉल असां उनखे बिज़ी बि न कयूं ऐं खण बि नथा चाहियूं उन कॉल खे। त उन जे लाइ आसान हिकिड़ो सोल्यूशन आहे, हिकिड़ो कोड आहे। उहो कोड तव्हां जॾहिं बि मिलाईंदव त उन कोड मिलाइण सां तव्हांखे जॾहिं बि को माण्हू कॉल कंदो उनजो तव्हांखे फौरी मैसेज पुॼंदो त हीउ माण्हू फलाणो माण्हू तव्हांखे कॉल करे थो ऐं अॻिले खे कॉल करण वारे खे तव्हांजो नंबर ऑफ ॿुधाईंदो। तव्हांखे कंहिं बि सेटिंग में वञण जी ज़रूरत न आहे, सिंपली हिकिड़ो कोड आहे ऐं उहो कोड वरी ख़तमु करण जे लाइ बि उनजो हिकिड़ो ॿियो कोड आहे। सिर्फ़ु तव्हांखे कोड मिलाए तव्हां उहा सर्विस लागू करे सघो था। उहा सिर्फ़ु जैज़ नेटवर्क वारनि जे लाइ आहे, जेके जैज़ नेटवर्क सिम हलाइनि पिया। बाक़ी नेटवर्कनि जे लाइ बि कोड हूंदा, उहो तव्हां कंपनी वारनि खां कॉल करे पुछी सघो था। हीअ वीडियो ख़ासि करे जैज़ नेटवर्क वारनि जे लाइ आहे। जॾहिं बि ॾिठो वियो आहे असां इंटरनेट हलाईंदा आहियूं, असांजी कंहिंजी कॉल ईंदी आहे, पोइ असां का मूवी ॾिसंदा आहियूं या का बि शइ असां यूट्यूब ते हलाईंदा आहियूं ऐं कंहिंजी कॉल ईंदी आहे, या असांजा कंहिं बि शैतान दोस्त, तव्हांखे ख़बर आहे हर माण्हू जा शरारती दोस्त हूंदा आहिनि जेके बार बार हरू भरू कॉलूं कंदा आहिनि ऐं असां उनखे बिज़ी करे करे थकंदा आहियूं, पोइ बि उहो कॉल कंदो आहे। उन जे लाइ आसान सोल्यूशन आहे। जॾहिं बि तव्हांखे उहो कॉल कंदो त उनखे तव्हांजो नंबर पावर ऑफ ॿुधाईंदो, पर उन ई वक़्तु तव्हांखे मैसेज अची वेंदो त फलाणो माण्हू कॉल करे थो। उहो ॾिसो, अगरि उन तव्हां कॉल खणणु चाहियो था त उनखे तव्हां कॉल बैक कयो या उहा कोड लॻाए करे सर्विस ख़तमु कयो त हू जीअं उहो तव्हांखे उहो कॉल करे। बाक़ी जेको फालतू नंबर हूंदो उहो तव्हां ॾिसी करे उनखे नज़रअंदाज़ कयो ऐं उनखे हमेशह नंबर उहो पावर ऑफ ॿुधाईंदो जेसिताईं तव्हांजो कोड लॻल हूंदो। कोड ख़तमु करण जो बि तरीक़ो मां हिन में वीडियो में ॿुधाईंदुसि ऐं कोड कीअं लॻाइबो आहे उन जी वीडियो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर उनखां पहिरीं मुंहिंजे यार चैनल खे तव्हां सब्सक्राइब नथा कयो, जेके नवां आया हो, पहिरीं मूंखे सब्सक्राइब कयो ऐं जिन मूंखे सब्सक्राइब कयो आहे उहे वरी मुंहिंजी वीडियो खे लाइक कोन था कनि। यार लाइक कयो, लाइक करण में छा आहे, थोरो हीअं क्लिक करिणो आहे। महिरबानी कयो असांजी वीडियो खे लाइक कयो। तव्हांजे लाइ महिनत करे वीडियो खणी ईंदा आहियूं ऐं आईंदा बि इंशाअल्लाह अहिड़ा ई वीडियो खणी ईंदासीं जेके तव्हांखे फ़ाइदो पहुचाए। पर उन जे लाइ तव्हांखे हिकिड़ो कमु करिणो आहे। सब्सक्राइब त तव्हां कयो, पर उनजी भर में जेका घंटी वारे ऑप्शन आहे उनखे क्लिक करे आल ते कंदव। जॾहिं बि असां वीडियो रखंदासीं उहो तव्हां वटि पहुची वेंदो। त मोबाइल स्क्रीन ते हली करे मां तव्हांखे उहो ॿुधायां थो त उहो कोड कहिड़ो आहे ऐं कीअं डायल करिणो आहे ऐं उनजो सॼो तरीक़ो तव्हांखे मां सम्झायां थो। अचो त हलो था स्क्रीन ते। दोस्तों, तव्हांखे सभ खां पहिरीं डायल पैड में कोड लॻाइणो आहे। या सर्विस अगरि तव्हां लॻाइणु चाहियो था त तव्हांखे कोड मिलाइणो आहे *2*0100142142। ये नंबर नोट कयो, *021*0300142#। इहो कोड तव्हांखे जैज़ सिम ते मिलाइणो आहे ऐं मुंहिंजी जैज़ 1 में आहे। हीउ कोड जीअं तव्हां मिलाईंदव, कोड स्टार्ट लिखिजी वियो, माना हीअ असांजो कोड लॻी वियो आहे। ठीकु आहे, कॉल फॉरवर्डिंग रजिस्टर्ड वार सक्सेसफुली। हीअ असांजो सर्विस जेकी असांजी लॻी वई। हाणे जॾहिं बि असांखे को बि माण्हू कॉल कंदो असां ॾे उन वक़्तु मैसेज ईंदो ऐं अॻिले माण्हूअ खे नंबर असांजो पावर ऑफ ॿुधाईंदो। दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे इहा सर्विस ख़तमु करणी आहे ऐं इहो कोड ख़तमु करिणो आहे, तव्हांखे इन जॻह ते को डायल पैड में अची करे कोड मिलाइणो आहे ##21 वरी हैश। इहो ई कोड आहे ख़तमु करण जो। इहो ई तव्हां जैज़ ते जॾहिं तव्हां मिलाईंदव, क्लिक कंदव त तव्हांजी कॉल फॉरवर्डिंग जेकी सर्विस हुई उहा ख़तमु कई वेंदी ऐं तव्हांजे साॻियो ई सिस्टम जीअं पहिरीं हुयो उन ई वांगुरु चालू थी वेंदो। ठीकु आहे दोस्तों, उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।